औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां यहाँ मोहम्मद सुलेमान आरिज़ो। अॼु असां जो मौज़ू आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिज़ा जो क़याम, ऐं उन सिलसिले में असां सिंध जे अंदरि जेको हुक्मरानी तारीख़ी दौरु रहियो आहे, हिन क्लिप में असां उनखे महफ़ूज़ करे वठंदासीं ताकी अॻिते असांखे तारीख़ी क़यास आराई करण में सवलाई थिए। सो उन हवाले सां असां हिन क्लिप में सिंध जी जेकी तारीख़ी बैकग्राउंड आहे उहो पेश कंदासीं। अर्बन जे हुक्मरानीअ खां वठी करे 1947 ईस्वीअ ताईं पाकिस्तान में शामिल थियण ताईं जो जेको सफ़र आहे तारीख़ी। हिन क्लिप जो मौज़ू आहे सिंध जे हुक्मराननि जी तारीख़। अर्बन 712 खां वठी करे 1049 ईस्वीअ ताईं सिंध ते हुकूमत कई। सोमरन 1050 खां वठी करे 1350 ईस्वीअ ताईं हुकूमत कई। समन 1351 खां वठी करे 1520 ईस्वीअ ताईं हुकूमत कई। अरगूनन 1521 खां वठी करे 1553 ईस्वीअ ताईं हुक्मरान रहिया। तुर्खानन 1553 खां वठी करे 1564 ईस्वीअ ताईं हुकूमत कई। मुग़लन 1565 खां वठी करे 1768 ईस्वीअ ताईं मुग़लन सिंध ते हुकूमत कई। कलोड़नि जी हुकूमत जा ॿ पहलू रहिया आहिनि। हिकिड़ो मज़हबी पहलू रहियो आहे ऐं ॿियो सियासी पहलू रहियो आहे। जेको हुनजो मज़हबी पहलू रहियो आहे, जंहिंमें हू पीर ऐं गादी नशीन जी हैसियत सां रहिया आहिनि, उहो संदन दौरु आहे 1520 खां वठी करे 1699 ईस्वीअ ताईं। उन्हनि मज़हबी रंग में रंगजी करे सिंध जे अंदरि गादी हलाईंदा रहिया ऐं दीनी इल्मु ऐं फैज़ आहे उहो वंडींदा रहिया। उन खां बाद में वरी हुननि खे ख़्यालु आयो त असां छो न सियासी जेकी हुकूमत आहे उहा बि जोड़े वठूं, ऐं संदन जे उन सियासी जुस्तजू ऐं जाखड़ जो जेको दौरु रहियो आहे उहो ई आहे। 1719 खां वठी करे 1778 ईस्वीअ ताईं सिंध ते हुक्मरान रहिया। मीरनि जो दौरु, मीरनि जी हुकूमत जो सिलसिलो बि जेको रहियो आहे उहो ॿिनि कड़ियुनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ा मीर जंहिंजी हुकूमत हुई हैदराबाद में, ऐं ॿिए मीर जंहिंजी हुकूमत हुई खैरपुर मीरस में। हैदराबाद में हुक्मरान जेके हुया मीर, उन्हनि जो तारीख़ी दौरु रहियो आहे 1778 ईस्वीअ खां वठी करे 1843 ईस्वीअ ताईं। हू हैदराबाद में रही करे हुननि सिंध ते हुकूमत कई आहे। ऐं संदन ॿियो दौरु जेको आहे जंहिंजो तालिक़ खैरपुर मीरस सां आहे, उनजी तारीख़ हिन रीति आहे। 1784 ईस्वीअ खां वठी करे 1830 ईस्वीअ ताईं खैरपुर वारा मीर हुक्मरान रहिया सिंध ते। अंग्रेज़नि वरी मीरनि सां जंगी महाॾो वटकाए 1843 में उन्हनि खां सिंध जी हुकूमत खसे वरिती, ऐं उन खां बाद में अंग्रेज़ ओवरऑल सिंध ते अछे ऐं कारे जा माल कराया, ऐं इहो उन्हनि जो जेको हुकूमती सिलसिलो हुयो उहो 1843 खां वठी करे 1947 ताईं रहियो। अंग्रेज़नि खां बाद में सिंध जी हुकूमत जो पाकिस्तान में शामिल थियणु ऐं पाकिस्तानी हुकूमत जो हिसो बणिजणु। 1947 खां बाद में सिंध परगि॒णो पाकिस्तान जो हिकिड़ो हिसो बणियो, पाकिस्तान जो सूबो बणियो। पाण खे ॾींदा इजाज़त। जज़ाकल्लाह।